पाप मिटाए सजनी तन मन जासा जय धर्म पिता गुजरियल 23 फरवरी जो लाजपत नगर दिल्ली में स्वामी धर्मदास दरबार जे संस्थापक ऐं ॿिए गद्दसर स्वामी अटलराम साहिब जो 132 जन्मोत्सव कोरोना नियमन के पालन कंदे हुए श्रद्धापूर्वक धूमधाम सां मनायो वियो। कार्यक्रम की शुरुआत सुखमनी साहब जे पाठ सां शुरू थी। स्वामी अटलराम साहब जे 132 जन्मोत्सव जे कार्यक्रम में मेन अट्रैक्शन मुंबई सां आयल मशहूर सूफ़ी गायक गिरीश साधवानी हुआ, जिन्हनि जो स्वामी धर्मदास दरबार सां पुरानो नातो रहियो आहे। स्वामी अटलराम साहब जे 132 जन्मोत्सव ते गिरीश साधवानी स्वामी अटलराम साहब जे कुछ चुनिंदा कलामनि के पंहिंजे सूफ़ी अंदाज में वॾे सुठे तरीक़े सां पेश कयो। अटकल 1.5 घंटे जो टाइम कीअं ख़त्म थी वियो ख़बर ई कोन पई। सारी संगत हुन जे कलामनि में गुम थी वई। हिन मौके ते स्वामी अटलराम साहब के समर्पित सिंधु संतवाणी किताब जो विमोचन राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे निदेशक डॉक्टर प्रताप पिंजाणी जी गरिमा में उपस्थिति में कयो वियो। सिंधु संतवाणी ठाहिण में स्वामी धर्मदास दरबार जे सेवाधारी जवाहर बोलवानी, जगत अरोड़ा ऐं अनिल माखीजानी जो विशेष सहकार रहियो। हिन पुस्तक के छपाइण में राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद द्वारा माली मदद भी कई वई। अटलराम साहिब जे 132 जन्मोत्सव ते राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जे निदेशक डॉक्टर प्रताप पिंजाणी ॿुधायो, स्वामी अटलराम साहब जो 132 जन्मोत्सव कार्यक्रम अॼु थी रहियो आहे। दरबार जे तरफ़ां अॼु किताब जे सिंधु संतवाणी किताब जो विमोचन आहे। अॼु राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद हिन किताब लाइ माली मदद ॾिनी आहे कि इन में असांजा 2 संत आहिनि, अटलराम साहिब आहिनि, दरबार संत धर्मदास आहिनि ऐं स्वामी पेसूराम साहिब आहिनि। उन्हनि जा जेके वचन हुआ उन किताब में उन्हनि जी संतवाणीअ खे हिनखे उन्हनि जे वचन खे खणी आया आहियूं असां। ऐं असांखे लॻे थो कि समाज में न केवल इन सां सिंधी भाषा जो प्रचार प्रसार थींदो, बल्कि मूंखे लॻे थो कि हीअ जेके संतनि जूं वाणियूं आहिनि अॼु जंहिं हिन कोरोना काल में जेके ही प्रॉब्लम सॼे ग्लोबल लेवल ते हली रहियूं आहिनि, उन्हनि संतनि जे मार्गदर्शन ते असांजो समाज हलंदो। कार्यक्रम में स्वामी अटलराम साहिब जो परिचय जवाहर बोलवानी ॾिनो। सिंधु संतवाणी पुस्तक जे छपाइण में पंहिंजो योगदान ॾियण वारा दरबार जा सेवाधारी जवाहर बोलवानी सिंधी टुडे सां जानकारी शेयर कंदे ॿुधायो, स्वामी जन जी वाणी तमामु आध्यात्मिक साहित्य जो हिकु वॾो मिसाल आहे। शुरूआती मदद मूंखे सुठी अनिल माखीजाणी जी मिली कंप्यूटराइज सेटिंग में देवनागरी वर्जन में। ऐं उन खां पोइ जीअं जीअं इन कलामनि में सभिनी जी रुचि वधंदी वई, सभिनी जो सहयोग रहियो। हीउ जेको पुस्तक जो टाइटल जेको आहे उहो सिंधु संतवाणी आहे। स्वामी धर्मदास साहब, स्वामी अटलराम साहब ऐं स्वामी पेसूराम साहब जन जी वाणी। छो त हिकिड़े किताब में असांजी सिंधु संतनि एतिरा महान आहिनि ऐं एतिरा घणेई आहिनि कि हिकु किताब में सभिनी जी वाणी नथी अची सघे। सो इन करे असां हिन दफ़े सिर्फ़ु हितों जी दरबार जा 3 गादेसरनि जी वाणी असां प्रस्तुत करे सघिया आहियूं। कार्यक्रम में गिरीश साधवानी के अलावा सुश्री निर्मल चेनानी जी, उषा साहनी ऐं सीमा जुरानी भी पंजणनि सां पंहिंजे मौज मचाई। कार्यक्रम जो समापन स्वामी धर्मदास दरबार ट्रस्ट जी अध्यक्ष श्री निर्मल चेनानी पारां आनंद साहिब आरती ऐं अरदास सां कयो वियो।
हिन मौके ते आयल अतिथियुनि जो स्वागत सम्मान पाखड़ द्वारा निर्मल चंदानी पारां कयो वियो। स्वामी अटलराम साहब स्वामी धर्मदास दरबार ठाहिण में पंहिंजो कीअं आशीर्वाद ॾिनो, इहा पूरी ॼाण स्वामी धर्मदास दरबार ट्रस्ट जी अध्यक्ष निर्मल चंदानी पंहिंजे शब्दनि में ईअं ॿुधायो। असांजा स्वामी अटलराम साहिब 1950, 55, 54, 55 में हिते ईंदा हुआ। जॾहिं ईंदा हुआ त सत्संगी जे घर में रहंदा हुआ, हफ़्तो हफ़्तो रही ऐं उते सत्संग थींदो हो। रोज़ संगत ईंदी हुई त सत्संगी चयो साईं जन तई हिते छो नथा हिकिड़ो आस्थान खे पंहिंजो कयो, दरबार खोलियो त असीं सभु उन में जुड़ूं ऐं रहूं। साईं जन चयो ज़रूरु कंदासीं, ज़रूरु कंदासीं। घणनि ॾींहं हिकु साल ॾेढ खां पोइ सभिनी इहो एग्री कयो, साईं जन एग्री कयो ऐं उते दिल्लीअ में ऑक्शन बि थिए कया प्लॉट्स जॾहिं ऑक्शन थिया त साईं जन जो इहो चवणु हो असांखे कंहिंखां घुरनो पैसो कान्हे। चई तई ख़ाली हुते वञी हथ जोड़े चइजोसि त भई ये हमारे संतों का प्लॉट है, धर्म का प्लॉट है, बस। सचपच विया, पैसा पूरा ॻणे उते ऑक्शन में ॾिठूं त ऑक्शन में हिकिड़े ॼणे वॾो ॾिनो उहो त उनखे चईंसि त देखिए हमें दरबार खोलना है। उसने कहा भैया पहले आप ले जाओ दरबार के लिए। ईअं करे असांखे प्लॉट मिलियो। अल्टीमेटली विदिन से 1 or 2 years साईं जन 1958 में चोलो छॾियो। प्लॉट ते पहिरीं साईं जन जो इहो कर्म थियो, उते समाधि ठही, उन खां पोइ दरबार ठही। स्वामी धर्मदास दरबार जा सेवाधारी अनिल माखीजानी जे हिन पुस्तक जे ठाहिण में जिन्हनि जो महत्वपूर्ण योगदान रहियो आहे, हुननि ॿुधायो त ईअं आहे त दादा जवाहर बोलवानी खे हिकिड़े दफ़े कोई किताब हथ में आई, दर्दबंद दरवेश। हुननि खे पढ़ी करे हुननि ॾिठो त हिन में स्वामी जी जा कलाम आहिनि, हुननि जे बारे में आहे। त हुननि मूंखे ऑडियो जे थ्रू घटि में घटि 100 खां मथे ऑडियो क्लिप मोकिलियो। मूं ॿुधी करे हुनखे लिखणु शुरू कयो, हिकु डायरी ठाही मूं। हुन डायरी में लिखंदे 1 साल 2 साल लॻी विया। हुन खां पोइ मूं हुनखे देवनागरी में टाइप करणु शुरू कयो ऐं असां इहो कलेक्शन कयोसीं ऐं असां कलेक्शन कंदे कंदे हिन सिंधु संतवाणी जो शेप वठी छॾियो। हिंद सिंध जा ॼाणल सुञातल सूफ़ी गायक गिरीश साधवानी सिने टुडे के स्वामी अटलराम साहब जे कलामनि जी ख़ासियत ॿुधाईंदे चयो। अॼु स्वामी अटलराम साहब जिन जे 132 जन्म दिवस जो मौक़ो हो हिते दिल्लीअ में, ऐं उन्हनि जा कलाम ॻाए करे दिलि खे हिकिड़ो सुकून महसूसु थींदो आहे। ख़ासि करे जेके उन्हनि जा अखर आहिनि, जेके निज सिंधी अखरनि जो जिन्हनि प्रयोग कयो आहे, प्लस जेके उन्हनि जा थॉट्स आहिनि, जीअं फॉर एग्ज़ाम्पल तू ही आशिक तू ही माशुक, तू ही बाज़ी बणाई तू ही खेल रचाई, तू ही मंदर तू ही मस्जिद, तू ही अल्लाह तू ही भगवान। इहे जेकी इन्हनि जो जेको हिकिड़ो अप्रोच आहे गंगा जमनी तहज़ीब ते, ऐं जेको सूफ़ीज़म या वेदांत जो जेको एसेंस आहे कि भगवान हिकु आहे, अल्लाह हिकु आहे, उहो ईश्वर ख़ुदा सां जेको बि नालो ॾियूं उहो नूर, उहा ज्योति हिकु ई आहे। त उन हिकु वारो सिद्धांत, तू ही तू वारो जेको सिद्धांत आहे, उन सिद्धांत खे तमामु बख़ूबी प्रेम सां स्वामी धर्मदास हुजनि, स्वामी अटलराम हुजनि या स्वामी पेसोराम हुजनि, इन्हनि टिन्हिनि तमामु बख़ूबी निभायो आहे। गॾोगॾु सिंधी टुडे जी साराह कंदे गिरीश साधवानी चयो, धन्यवाद सिंधु टुडे जो अव्हांजो, जो तव्हांजो आया हिन सुहिणे प्रोग्राम खे कवर कयो। तव्हां जेकी सिंधियत जी शेवा कयो वेठा, उन जे लाइ तव्हांखे वॾी वॾी वाधाई ऐं तव्हांजा लख थोड़ा।